याकूब पढ़े ही कौन थे? गरीब कमाने कौन था? गरीब ये ऐसा कोने पड़ी जी लो कर दूँ मैं लो पाता हाँ क्यों नहीं लो जलाए थी मेहनत करेंगे जी हर तरीका बरसात में हर तरीका अच्छा वो अच्छा पढ़ दो भी ना है बाबा छा करो गाते में खा ले अलग ही है मुझे बाबा छा करो पी छा करो होटल में लो कट घना बाहर आओ केड़े माले में जाओ जी अलग ही है केर थी ना लो कटी करे छा कने काडे कने को पैसा जी क्या बाहर वड़ा कौन दी जो अच्छा पढ़े न तो जो जी छा जे ॿियो हे छा नंढो छा थी नदी न तूं पंहिंजी ख़र्ची कने या पंहिंजो घर ॾींदो छो घर में पैसा कोन्हनि तूं पढ़ंदे सही अगरि तोखे पढ़ायूं त जी नालो छा आहे तुंहिंजो पीउ जो नालो छा थी लुकमान पीउ कमु कहिड़ो कंदो अथई पीउ होटल में जी 10-15 मिंट हिन मां घणो लो निकिरंदो घणा पैसा मिलंदा तूं काॾे कंदे पीउ जो नालो छा तालीम वारो ॿियो वञे